पाण पिटिशन आया गुलजार अली अलमानी मां पाण पिटिशन आया इन में 965 CPI 2024 में दाख़िल कई आहे त डिस्ट्रिक्ट मुशर्रफ 25-26 लख आबादी जो शहर आहे जेको नेशनल हाईवे ते आहे। असांखे चेस्ट पेन जो जेको आहे असांखे जेको आहे NSCVD ठाही वञे या SIVD ठाही वञे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त 19 कराची में आहिनि, बाक़ी 10 पूरे सिंध में आहिनि। ऐं उन ॻाल्हि सेक्रेटरी हेल्थ जेको आहे अचे कोन पियो। पोइ जज साहिब जेको आहे जो नालो अवेलेबल वरण कढी तॾहिं आयो ऐं सेक्रेटरी हेल्थ जे नाले जी मूंखे ख़बर कान्हे का। बाक़ी रही ॻाल्हि आहे त हीअ तव्हांखे ॾेखारियां थो रिकॉर्ड जेको टोटल 28 आहिनि SIVD टोटल 28 आहिनि। पोइ जज साहिब जा ऑर्डर कयो आहे तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां अगर सेक्रेटरी आहियो छा तव्हां डॉक्टर पेशे सां आहियो? चयो मां साईं मां डॉक्टरी पेशे सां न आहियां, मां ईअं सेक्रेटरी आहियां। त पोइ जज साहिब इहो चयो त जी अगर तव्हां डॉक्टरी पेशे सां न आहियो त तव्हांखे ख़बर कीअं पवंदी कहिड़ी कहिड़ी शइ कमी आहे, कहिड़ी शइ कीअं आहे, कहिड़ो डॉक्टर तव्हां जेको आहे कोर्स जेको आहे सही तरीक़े सां नथा असांखे ॿुधाए सघो। ऐं पोइ जज साहिब चयो त मां इनशाला चवां थो मां कोर्स इहा चाहे थी त पूरे सिंध में जेको आहे NSCVD या SIVD जेके आहिनि दिलि अस्पताल पूरे शहर में जेके ज़िला आहिनि हर ज़िले में ऐं हर शहर में NSCVD यूनिट या अस्पताल लाज़मी ठहे। सो इंशाल्लाह अॼु इंशाल्लाह ऑर्डर थींदो।